नवाबशाह जे तालके सकरन जे ॻोठ दिलदाराबाद राहू जे राहू बिरादरी पारां संदन टिन नौजवाननि आफ़ाक अली राहू, माशूक अली राहू, अनवर राहू ते नौजवान इमदाद लगारी खे क़त्ल करण जो कूड़ो केस दाख़िल करण ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। पुठाणनि नबी बख्श राहू, अब्दुल अज़ीज़ राहू ॿियनि जी अॻुवाणी में एहतजाज कंदे चयो त क़त्ल थियल इमदाद लगारी वारनि जो पंहिंजी बिरादरी अब्दुल हकीम लगारी सां तकरार हलंदड़ हो संदन नौजवाननि ते इल्ज़ाम वॼायो आहे। जीअं त 2-3 ॾींहं पहिरियां जेको आहे लिगारी बिरादरी जे जेको आहे कुझु जेको आहे माण्हुनि असांजे माण्हुनि ते कूड़ी FIR खून जी कराई आहे। असांजो इहो मुतालबो आहे त महिरबानी करे जेको आहे क़त्ल जी सुठे नमूने सां जांच कई वञे। आला ऑफिसरनि खां, असांजे सोशल मीडिया खां, अवां नुमाइंदनि खां इहो ई आहे त महिरबानी करे असांजो आवाज़ु ऐवाननि ताईं पहुचायो जीअं इमदाद लिगारी क़त्ल सां बि इंसाफ़ थिए। असांजा जेके 3 जो नौजवान आहिनि जिन ते उन्हनि कूड़ी FIR कराई आहे क़त्ल जी सकण थाणे ते, नौजवान इंजीनियर अफ़ाक राहू मेराणी नसीह जेको आहे स्टूडेंट रही चुको आहे, ऐं ॿियो जेको आहे अनवर अली राहू, माशूक अली राहू, महिरबानी करे उन्हनि सां इंसाफ़ कयो वञे। राहू बिरादरी जे मथां FIR कराई आहे जंहिंमें असांजा 3 नौजवान आफ़ाक अली, माशूक, अनवर कूड़ी FIR 302 में गिरफ़्तार आहिनि। असांजो मुतालबो आहे त हुननि सां बि इंसाफ़ थिए, उन्हनि जो खून थियो आहे, पर असां SP साहब खां बि इहो मुतालबो करे आया आहियूं त शफ़ाफ़ जांच थिए। असांजा छोकिरा बेगुनाह गिरफ़्तार कया विया आहिनि, उन्हनि सां बि इंसाफ़ थिए, हुन सां बि इंसाफ़ थिए, असुल कातिल ॻोल्हियो वञे। हिन SSP शहीद बेनज़ीराबाद खे अपील कई त राहू बिरादरी जे नौजवान खे आज़ादु करे उन सां इंसाफ़ कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk